राजकोट में शिया उलमा काउंसिल पारां ज़िले अॻवान ते क़ातिलाणे हमले ख़िलाफ़ 3 ॾींहं शतबंद हड़ताल जो ऐलान कयो वियो आहे। अॻवान जो चवणु आहे त ज़िले सदर शफ़क़त अली हाड़ो जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वियो त सॼी सिंध में हड़ताल जो सॾु ॾिनो वेंदो। राजकोट में गुलाम सरवर नक़वी, मुमताज़ अली ईमानी, सईद अकबर अली शाह, नियाज़ हुसैन शाह ऐं ॿियनि हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सुभाणे समूरे ज़िले अंदरि शटबंद ऐं बीठारोक हड़ताल कई वेंदी ऐं कोटमोटू चौक ते जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं धरणो हयो वेंदो। अॻवाननि सूबाई वज़ीर मीर नादिर मक्सी खे मसइले जे हल लाइ फौरी तौर मदाख़लत करण जी अपील कंदे चयो त कुझु शरपसंद अनासर शहर में फ़िरके वाराणा फ़साद कराए हिकु भेरो ॿीहर खून रेज़ी कराइण चाहिनि था, पर खेनि अहिड़ी साज़िश कामयाब थियण न ॾिनी वेंदी। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त संदन अॻवान ते क़ातिलाणे हमले जो नोटिस वठी फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो।